अस्सलाम वालेकुम जी। मां लाहौरी मला लाड़कानी सिंध के शहर लाड़कानी का तो ॻाल्हायां। सिविल लाइन थाने में हिन महिल मौजूद आहियूं असां। काफ़ी सारी पब्लिक के 188 कलम के तहत गिरफ़्तार किया वियो आहे। ॾिसो असांखे हे सिविल लाइन थाने ते बीहार वियो आहे, उन अंदरि लॉकअप किया है। हिकु कैदी जीअं रवैयो तो कयो वञे। ॾिसो हिते कोरोना वायरस नथी थिए। हे ॾिसो हे केॾो किन लॻो पियो आहे। हिते 50-100 ॼणा बीठा आहिनि। हिते गंदगी लॻी पई आहे। हिते कोरोना वायरस कोन्हे। मां तव्हांखे पब्लिक बि ॾेखारियां जेका पब्लिक परेशान आहे। हिकु मिनट हे ॾिसो तव्हां, हीअ गंदगी लॻी पई आहे, हशर लॻो पियो आहे। हे तव्हां ॾिसो जेके बि असां मसूद अहमद बंगश साहब ते जेको कि हितां जो SSP साहब आहे, असां हुनखे अपील था कयूं त असां सां कोऑपरेट करे। हे ॾिसो हाणे मां तव्हांखे पब्लिक ॾेखारियां थो। हे ॾिसो हीअ पब्लिक आहे। हिते कोरोना वायरस नथो थिए। ॾिसो तव्हां इहा केॾी पब्लिक आहे। हे ॾिसो हे केॾी पब्लिक आहे। हे हिकिड़ो मिंट तव्हां खामोश थियो, हिकिड़ो मिंट। हे ॾिसो सोशल डिस्टेंस कोन्हे को, तव्हां सभई ॾिसी सघो था। पढ़ियल लिखियल माण्हू आहे हिन दौर में, कोई बि अणपढ़ियल न आहे। हे ॾिसो सोशल डिस्टेंस काथे बि आहे। घणा माण्हू हिते बीठा आहिनि। हाणे अचो त हिननि खां पुछा था कयूं त हिननि खे केतिरनि कलाकनि ताईं बीहारियो आहे। ऐं FIR ते हिननि खे 2000 रुपया वठा फी माण्हू खां 2000 रुपया वरिता था वञनि। जीअं तव्हां ॿुधायो जी, तव्हां ॿुधायो। सर असांखे तक़रीबन 5 पैसा अरेस्ट कयो आहे। सोशल डिस्टेंस कुझु बि न आहे। 6 फुट जो फ़ासिलो रखिणो आहे जीअं त हुकूमत असांखे हिदायतूं करे पई, पर हिते कोई अमल न आहे जी। हिते केॾी आवाम लॻी पई आहे। एतिरो नंढिड़ो कमिरो लॻो पियो आहे, न पाणी न वॉशरूम बंदि लॻो पियो आहे। हाणे करे वञे माण्हू सम्झ में नथी अचे त हेॾा माण्हू काढ़े हिकु दफ़ो ॿाहिरि न विया। घटि में घटि 6 फुट जो फ़ासिलो करणु ज़रूरी आहे। ॿाहिरि विया आहिनि केॾी थोरी आहियां, पुणे केस में आया। ये ॾिसो तव्हां हिते नाक़िस हिते ॾिसो इंतिज़ामिया आहे। ॾिसो तव्हां हिते धप लॻी पिया, काफ़ी बदबू लॻी पिया। कंहिंखे मास्क बि कोन्हे को, कंहिंखे मास्क हुजे माण्हू सां मिलियो पियो। हिते कोरोना वायरस कोन्हे का। महिरबानी करे असांजी मदद कयो ऐं हिन वीडियोज़ खे शेयर कयो। असां लाहौरी मला लाड़काना ऐं साईं खे चवां थाणो कहिड़ो आहे? सिविल लाइन थाणे खां आहियूं जी। वॾी महिरबानी।